दर्शन गाने बजायो ॿोली बजायो। ओम शांति एंड जय झूलेलाल। अॼु असां हिकु गहरी ॻाल्हि ते सोचींदासीं। छा असां परमात्मा खां नंढो कुझु घुरी वठंदा आहियूं? असां चवंदा आहियूं बसि ही मसइलो हल थी वञे, बसि एतिरो ई मिली वञे। पर छा परमात्मा जी रहमत बि एतिरी महदूद आहे? हिकु राजा पंहिंजी रियासत जो दौरो करे रहियो हो। ॻोठ में मिलंदे मिलंदे सभिनी सां संदसि सोने जो बटण टुटी पियो। हिकु सोनार खे सॾायो वियो। सोनार बटण खे ठीकु कयो ऐं उनखे अॻ खां वधीक सुहिणो बणायो। राजा पुछियो, तूं छा इनाम में घुरी थो? सोनारो उन जवाब ॾिनो, राजन, मूं पंहिंजो फर्ज़ निभायो आहे, इनाम तव्हांजी मर्ज़ी। राजा ख़ुशि थी खेसि सॼी रियासत जो मुख्य सोनार बणायो। साॻी तरह हिकु नंढो ॿारु रोज़ पंहिंजी माउ सां गॾु दुकान ते वेंदो हो। दुकानदार चयो, बच्चा, जेतिरा चॉकलेट वठण चाहीं ओतिरा वठ। ॿार न वरिता। पोइ दुकानदार पंहिंजी वॾी मुट्ठी भरे चॉकलेट ॾिना ॿार खे। माउ पुछियो, पाण छो न वरितई? ॿार चयो, माउ, मुंहिंजा हथ नंढड़ा आहिनि ऐं हुन जा हथ वॾा आहिनि। त असांजा हथ नंढा आहिनि, परमात्मा जा हथ वसई आहिनि। जॾहिं असीं सरेंडर करियूं था तॾहिं उन जी रहमत वसंदी रहे थी। मां हिकु प्रमाण आत्मा आहियां। मां पंहिंजूं नंढियूं ख़्वाहिशूं रब हवाले करियां थी। हू मूंखे इहो ॾींदो जेको मुंहिंजे लाइ बहितरीनु आहे। ओम शांति शांति शांति।